सिंध जीन्स जागर ऐं पोनी टेल्स वारनि उन्हनि सिंधी नौजवाननि जी आहे जेके इंटरनेट ते चैटिंग ज़रिए चाह कंदे थधा साह खणंदा आहिनि। उन्हीअ सिंध जो तस्वुर ज़हन में रखी महताब अकबर राशिदी पंहिंजे मशहूर टीवी प्रोग्राम मोतिन माला में जलाल चांडी जो इंटरव्यू वठंदे खांसि पुछियो हो त जलाल अव्हां खे सिंध जो नौजवान नस्ल पसंद छो नथो करे। महताब जे सवाल ते जलाल निहायती संजीदगीअ सां पंहिंजे जवाब जी इब्तिदा सवाल सां कंदे चयो हो त अदी अव्हां सिंध जो नओं नस्ल फ़क़ति उन्हनि छोकरनि खे छो था सम्झो जेके सूटड़ा पाईंदा आहिनि। सिंध जो नओं नस्ल बहराड़ियुनि जा उहे नौजवान बि त आहिनि जेके हर काहींदे रोंबा कंदे ऐं माल चारींदे मुंहिंजा कलाम ॻाईंदा आहिनि। जलाल जे उन जवाब ते महताब लाजवाब थी वई हुई। उन्हीअ जलाल जे लादाणे जी ख़बर पढ़ी उहा सिंध अखियुनि आॾो तरी रही आहे जेका जलाल जे आवाज़ ज़रिए पंहिंजे अंदर जे उधमन जो एतिरी वॾी रड़ सां इज़हार कंदी हुई जो थधियुनि हवाउनि में छपर बूटींदड़ आसमान जा सितारा बि छिरक भरे जागी पवंदा हुआ। कचे जे ॿेलनि ऐं पके जे बंदनि वारी उहा सिंध जंहिंमें सदन जूं सदाऊं महबूब हबूब हू हू ओ कंदियूं उॾरंदियूं आहिनि, जिते माल जूं तलियूं घुंघरनि ऐं दिलनि वांगुरु वॼंदियूं आहिनि। शाम जो साए गाह जी खुशबू मोहब्बत में टिमटार गीत वांगुरु वॼंदी आहे ऐं जिते कचहरीअ जो मच इश्क जे सच जी अलामत थी ॿरंदो आहे। जलाल उन सिंध जे रूह जी रड़ हो जेका पेरूं चूंडे पोतीअ में रखंदी आहे ऐं सरह जे तेल सां सींध चिलकाए मोतिन गुतियल चोटी लड़काए खिचीअ में लड़ंदे मस्त अखियुनि सां आशिकनि जी दिलनि खे कुतर मशीन जे कातनि वांगुरु वढींदी वेंदी आहे। जलाल जंहिंजो महबूब दुनिया जी रीतुनि रस्मुनि जी दीवार न ओरांगे सघियो ऐं जलाल ज़िंदगी जी सरहद टिपी उन सुरमई दूहे वारी दुनिया में हलियो वियो जंहिंजे ऊचे इसरार ते साइंस अञा ताईं कोई कमंद न विझी सघी आहे। जलाल पंहिंजे जीवन खे आवाज़ में फेरायो हो, उहो आवाज़ जेको हाणे को बि नओं गीत न ॻाए सघंदो। हू फनकार हो पर हुन जे कतबे ते अंग्रेज़ शाइरा क्रिस्टीना रोज़ीटीअ जा उहे लफ़्ज़ न लिखिया वेंदा त मूंखे यादि रखजो जॾहिं मां दूर हली वञा हमेशा लाइ कंहिं ख़ामोश दुनिया में। उहो जलाल जेको मथे खां पेरनि ताईं इश्क जो ज़ोर शोर हो, उहो शोर जंहिंखे रूसी ट्रैक्टर जो गोड़ बि घुटे न सघंदो हो, सो अॼु मौत जे बेदमुश्क हेठां सुतो पियो आहे। मौत बेहिजाब मेहमान वांगुरु हर इंसान जी ज़िंदगीअ जे औताक में घिड़ी अचे थो ऐं घोड़े खे लांढीअ में नथो ॿधे ऐं पंहिंजे मेज़बान खे एतिरी बि मोहलत नथो ॾिए जो हू सुपरीअ लाइ आख़िरी सनीहूं छॾे सघे। जलाल पंहिंजे कमज़ोर हथ सां उन मौत खे ओसी ताईं रोकींदो रहियो जेसी ताईं हुनजो महबूब अचे, पर हुनजो महबूब आख़िर ताईं न आयो ऐं जलाल ॾुख मां डिघो साह खणी पंहिंजूं सुर में भरियल अखियूं हमेशा लाइ ॿूटे छॾियो। हुनखे दफ़न करण वारा फ़क़ति हिक डिघे कद ऐं भरियल बुत वारे इंसान खे दफ़न न करे रहिया हुआ, पर हू सिंधी मिट्टीअ में पूरे रहिया हुआ आवाज़ जी दुनिया जो हिकु पूरो दौर, उहो दौर जो जलाल जे नाले सां मंसूब हो, जंहिं ते जलाल हकलूं करे हुकुमरानी कई। जेतोणीकि परिस्तारनि
केतरा ई भेरा हुन जे मथे ते सोनू ताज रखियो, पर हुन जो असुल ताज उहा कावन वारी सिंधी टोपी हुई जेका हू निरड़ जे मथां रखंदो हो। खुलियल गले वारी वेकरी कमीज पहिरींदड़ जलाल जा नक्श ऐं घाटा शह पर उन्हनि बरोच धाड़ेलन वांगुरु लॻंदा हुआ जेके कंहिं दौर में सिंध जी सुञाणप थी पिया हुआ। उन्हनि धाड़ेलन में अक्सरियत चांडियन जी हुई। उन दौर में चांडिया लफ़्ज़ परसोना नांगराटा जी हैसियत अख्तियार करे चुको हो। मासूम ऐं बेगुनाह चांडियन खे तहफ़ुज़ ॾियारण लाइ असांजे सांवरे दोस्त गुलाम रसूल सचवा नाले उन तंज़ीम जो बुनियाद विधो हो जेका सिंध जे झरझंग में सिंधी क़ौम परस्तीअ जूं चिणगूं उथारींदी आहे। उन तंज़ीम जो हिकु नकाती प्रोग्राम इहो बि हो त हर चांडियो धाड़ेल नाहे, पर इहो इत्तिफ़ाक़ कोन्हे त मौला बख्श खां वठी मुज़फ़र ताईं ऐं जामीअ खां वठी रमज़ान ताईं मुंहिंजा जेके बि दोस्त रहिया आहिनि तिन जे रूह में रोमांस जी लहर वधीक शिदत सां उभरंदे ॾिठी आहे। हुस्न खे ॾिसी होश विञाए छॾींदड़ उन्हनि दोस्तनि जे हवाले सां सोचींदे मां अक्सर महसूस कंदो आहियां त चांडिया क्रिमिनल न पर रोमांटिक ज़ात आहे। तोड़े जो क्राइम में भी रोमांस जो एक उलझल अक्स नजर इंदो, पर उ चांडियो ॾोहनि जी दुनिया जो एक रोमानवी किरदार थी रहियो आहे। जॾहिं मीर थेबो अगवा थी वियो हो तॾहिं सोना बंडीअ जी सर शाम में कुराड़े चांडे जे टोले जा नौजवान धाड़ेल कारी ऐं नीरे रंग जी डिघिन कमीज़ुनि में कंहिं वाचूड़े वांगुरु थे फिरिया ऐं उन्हनि जे ॻोठाणनि हथनि में मोतियुनि जे पटनि वारियूं क्लाशन कोफूं ॾिसी मां उन्हीअ ॾींहुं उन नतीजे ते पहुतो हुअसि त ॾोहारी रहनुमाईअ खां महरूम बाग़ी इंसान हूंदो आहे। ॾोहारी जी उन माना जो इहो मतिलबु नाहे त इंसान खून खे पाणीअ वांगुरु हारींदड़ ऐं ॿार जे तहकनि खे बदअमनीअ जी बाहि में साड़ींदड़ माण्हू मोहबत जे लाइक़ आहिनि। उन्हनि चांडियनि जे मथां कंहिं बि फलसफियाणी जस्टिफिकेशन जो पर्दो नथो विझी सघिजे जिन क्लाशन कोफूं खणी सिंध जे मथां कहर जी कारी रात कड़काई हुई। जॾहिं त जलाल जी तस्वीर ॾिसी मूंखे ईअं महसूस थींदो हो ॼण जलाल उन्हनि धाड़ेल चांडियनि जो रद्द अमल आहे। उन्हनि जी क्लाशन कोफुनि जी दहशत खे तवाज़ुन में आणण जे लाइ हुन हथ में यकतारो खयो हो। उहे क्लाशन कोफूं ऑपरेशन खां पोइ माठ जी मिटीअ में दफ़न थी वयूं, पर जलाल जो यकतारो आख़िर ताईं वॼंदो रहियो। जेतोणीकि जलाल जे यकतारे में लोह जी हिकु सनड़ी तार हुई, पर उन तार जी तवार वारो वार वॼंदी रही ऐं कारोकारी वारे कातिल सांत में इश्क जो बेखौफ आवाज़ बणिजी दिलनि तां दहशत हटाईंदी रही। मूंखे हिकु मूड जे हवाले सां ईअं लॻंदो आहे त ॼण जलाल बि हिकु धाड़ेल हो। हिकिड़ा चांडिया दौलत फुरींदा आहिनि ऐं ॿिया चांडिया दिलियूं। जलाल दिलियूं फुरण वारो धाड़ेल हो। हुन जे हिकु हथ में चपड़ी ॼण त सुरनि जी कॾहिं न खुटंदड़ मैगज़ीन हुई ऐं हुन जे ॿिए हथ में मोतियुनि जी लड़ियुनि वारो यकतारो उन क्लाशन कोफ जहिड़ो महसूस थींदो हो जंहिं जे सुरीली सदा सां हू माशूकनि जे महफ़ूज़ दिलनि खे लुटे छॾींदो हो। हू जेको रोज़गार जे लाइ दर्जीअ जे दुकान ते वेठो, पर जॾहिं हुस्न जे हथनि हुन जी हिरख खे कजल जी कैंचीअ सां कतरे उछले छॾियो, तॾहिं हुनखे महसूस थियो त हू पंहिंजे उन उॾड़ियल दिल खे सिंगर सिलाई मशीन सां सिबी नथो सघे। अहिड़ी रीत उन दिल खे दर्द जे धागे ऐं सुरनि जी सुईअ सां सिबण लाइ फन जी राह वरती। जलाल फन जी दुनिया जो शौक़ खां शहीद थियल फनकार न हो। हुन जी मौसीक़ीअ जो महरक जज़्बो इश्क हो। उन करे हू आख़िर ताईं इश्क जी पचार कंदो रहियो। हू रिवायती तौर उहो मिरासी मङणो न हो जेके बीमारीअ जे बिस्तरे तां पंहिंजे इलाज लाइ सरकारी अपीलूं कंदा आहिनि। हू आख़िरी पल बि सूंह जी सरकार खे सॾींदो रहियो ऐं पंहिंजी बीमारीअ जो सबबु सरकारी बेध्यानी न पर इश्क जी चोट बयान कंदो रहियो। 3 शादियूं करण खां पोइ जलाल खे इहा हक़ीक़त सम्झ में आई हुई त शादी इश्क मथां
टिन तकबीरुनि पढ़ण जो नालो आहे। उन करे हुन पंहिंजे महबूब सां शादी न करण जो फ़ैसिलो कयो हो। हुनखे पंहिंजे महबूब जे दर्शन जो दर्द हो। वो महबूब जेको प्यार जी वेरी दुनिया जे रिवायती ज़ंजीरुनि में जकड़ियल हो, जेको आख़िर ताईं जलाल जे आॾो खुमारियल नेण न खणी आयो।